कितना बंदे नशे करने वाले हैं? इधर है 500 बंदे हैं। 500 बंदे? जी हो। इससे सरियाब रोड पे 500 बंदे नशे करते हैं डेली। और नया नस्ल भी आता है, नौजवान बंदे? नया भी आता है, जवान भी आता है, औरत भी आता है, सब आते हैं। अच्छा, औरत भी आते हैं? हाँ। कितने बंदे आते हैं औरत यहाँ पे? 3 आता है। 3 आते हैं? हाँ। वो कहाँ के रहने वाले हैं औरत? वो पंजाब का है, लाहौर का है, पिंडी, इस्लामाबाद, मंसेरे का है। जी बिल्कुल, मां हिन वक्त मौजूद आहियां न्यू सरियाब थाणे जे हद में, जिते को आता मेन रोड ते जेको आहे हेरोइन पंहिंजो गढ़ बणाए छॾियो आहे। बलोचिस्तान जे दावा रहिजी वियूं आहिनि, पर बलोचिस्तान जे हिन दारुल हुकूमत कोयटा में जेको आहे मेन रोड सरियाब थाणे जे हद में काफ़ी तादाद जे रोड जे किनारे ते जेको हेरोइन आहिनि उहो नशो वापराए रहिया आहिनि। काफ़ी जेको आहे नौजवान नस्ल ॾींहों ॾींहुं तबाह थींदो वञे थो, पर जेको आहे उतां पुलिस जो ॾींहों ॾींहुं गुज़र थींदो वेंदो आहे, पर पुलिस हिननि खे जेको आहे कुझु न करे रहियो आहे। मां हितां जेको आहे मौजूद शहरी सां ॻाल्हि ॿोल कंदुमि त उनजो छा था भाई यहाँ पे हेरोइन है, कितनी हेरोइन है? यार ये हज़ारों का तादाद है, इधर इतना बहुत रूनी आते हैं और उसके साथ लेडीज़ भी होते हैं। पुलिस जो है लोग आते हैं, पुलिस लोग आते हैं, उससे जो है अपना पैसा लेते हैं, इस लोगों को छोड़ते हैं, फिर नहीं ले जाते, थाना भी नहीं ले जाते हैं। हम लोग इधर से इससे बहुत तंग आ गए। ये हमारा मंजड़ी है, इधर अटाल है, और भाई नए नए बंदे जो है बिल्कुल आते हैं, इधर यूरिन पीते हैं, पुलिस वाले उसको कुछ भी नहीं कहते हैं। जी बिल्कुलु, तव्हां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधो, इहो चए थो पुलिस हिननि खां पैसो वठंदो आहे, पुलिस पाण हिन खे नशो पहुचाईंदो आहे। हीअ मूं सां गॾु हेरोइन आहे, तव्हां हिन खे ॾिसंदो कि काफ़ी तादाद में अहिड़ा नौजवान जो नस्ल उहो तबाह थी चुको आहे। ऐं मां अव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हिन हमरा जो इहो चवणु आहे त हिते जेको आहे पुलिस हिननि खां बाक़ाइदे जेको आहे पैसो वसूल करे हिन खे सरेआम छूट ॾेई छॾियो आहे। मेन रोड ते जेको आहे हेरोइन जो उहो गण भरिजी चुको आहे। उन में काफ़ी जेको आहे नौजवान उन हेरोइन जे मोह चढ़ी विया आहिनि, काफ़ी जेको आहे उहो नशे जो आदी थी विया आहिनि, पर पुलिस हूंदे बि हिते जेको आहे पुलिस कुझु न पई करे। हीअ मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदो तव्हांखे ॾेखारींदो, हिते काफ़ी तादाद जेको हेरोइन उहे सरेआम मेन रोड ते जेको आहे हेरोइन पीए रहिया आहिनि, हेरोइन इस्तेमालु करे रहिया आहिनि। ऐं जेको आहे पुलिस हिननि खे कुझु न पियो करे। हिते जेको आहे इंतिज़ाम आहे उहो अगूर निंड सुता जेको आहे SSP जेको आहे सरियाब खे चवंदो हिन वाक़े जी नोटिस वठे। ऐं हिते जेको आहे हेरोइन गढ़ बनाए छॾियो आहे। काफ़ी तादाद नौजवान आहिनि, उन्हनि जो जेको आहे नस्लूं तबाह थिया आहिनि। मां इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, सरियाब पुलिस जेको आहे सिर्फ़ु जेको आहे मंथली वठण लाइ तयारु आहे, ऐं जेको आहे मंथली वठे पियो, बाक़ी हेरोइन लाइ कुझु बि न पियो करे। दावाऊं रहियूं आहिनि, पर हिन वक़्तु जेको आहे काफ़ी तादाद जेको नौजवान आहिनि उहे नौजवान जो नस्ल आहे उहा तबाह थींदो वञे पियो। जी, तो आप नशा करते हो? कितना बंदे नशे करने वाले हैं? इधर है 500 बंदे हैं। 500 बंदे? जी हो। इससे सरियाब रोड में 500 बंदे नशे करते हैं डेली। और नया नस्ल भी आता है, नौजवान बंदे? नया भी आता है, जवान भी आता है, औरत भी आता है, सब आते हैं। अच्छा, औरत भी आते हैं? हाँ। कितने बंदे आते हैं औरत यहाँ पे? 3 आता है। 3 आते हैं? हाँ। वो कहाँ के रहने वाले हैं औरत? वो पंजाब का है, लाहौर का है, पिंडी, इस्लामाबाद, मंसेरे का है। गरीबों आप यहाँ पे मेन रोड में ये नशा करते हो? हाँ, इधर हम कड्डे में नशा कहाँ से खरीद करते हो आप? इधर ही से मिलता है। कहाँ से मिलता है? कौन ये मालूम नहीं है किधर से आता है। इधर पीने वाले पीते हो आप? हम लेता है साकियों से लेता है, फिर देता है उसको। कितना पैसे भरते हो आप? 200 का है। किधर से पैसे ले आते हो? इधर ही से बस 10 रुपये 20 रुपये मिलता है। तो चोर वाला आदमी दूसरा है 10,000 रुपये 20,000 रुपये का लेता है ग्राम चट्टान। हाँ, हमने चोरी नहीं किया है। तो फिर पैसे कहाँ से ले आ रहे हो? हम हर किसी पर मांगते हैं। अच्छा, भीख मांगते हो? भीख मांग के आप नशा करते हो? भीख नहीं मांगते, यारों से मांगते हैं। आपने 2006 से किया है। किस वजह से नशा शुरू किया? हम इश्क का वजह से किया है, मोहब्बत का वजह से। ये इश्क का मारा हुआ है। बना